खुदा जी लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रियातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि, जेके तव्हां दोस्तनि बुज़ुर्गनि भाउरनि खे गौर इत्मीनान सां वेही ॿुधणा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मनवालुहु शाला पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मुखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तवां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, सब खां अव्वल कुरान मजीद जे तिलावत कयल आयत सगोरी जी माना उन जो तर्जुमो अवां जे आॾो पेश कयो वेंदो। उन ते तव्हीं गौर कजो। उन खां बाद में उन जो तफ़सीर ऐं मसइला जेके भी अल्लाह तबारक व तआला हिन गुनहगार खां चवराया तव्हांजे ख़िदमत में पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला शल पंहिंजे हबीब जे सदके तव्हांजी असांजी सभिनि जी हिते हाज़िरी क़बूल फरमाए। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मोहब्बत सां, ज़ौक़ सां, बुलंद आवाज़ सां पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह पाक जो कलाम पाक ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब पाक ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, बेशक अल्लाह पाक जे ज़ात ईमान वारनि ते एहसान फरमायो आ। केड़ो एहसान? इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह ताला वो एहसान फरमायो आ जो रब पाक मोमिनन जे जिन्स मां इरशाद फरमाए तो अबू बकर सिद्दीक बिलाल ख़रीद कयो। चो सुभान अल्लाह। छाजे लाइ आयो आहे?
यतलू अलैहिम आयातिही, अल्लाह पाक जो आयतूं अची तव्हां खे पढ़ी ॿुधाईंदो। वयुज़क्कीहिम, ऐं इन्हनि खे पाक अची बनाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता, ऐं इन्हनि खे किताब ऐं हिकमत अची सेखारींदो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। जॾहिं त माण्हू उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां अॻु में खुल्लम खुल्ला गुमराही में हुया, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे मोकिले जहान खे गुमराही खां बचाइण जे लाइ पंहिंजे हबीब खे रवानो फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इहो ई मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो ईमान वारनि जे मथां एहसान आहे। आयत सगोरी जी माना पूरी थी। अल्लाह से फरमायो तो बेशक अल्लाह पाक ईमान वारनि ते थोरो कयो आहे। कहिड़ो थोरो? जो अल्लाह ताला उन्हनि ॾे तमामु बरगुज़ीदे शान वारो रसूल मोकिलियो आहे, जेको उन्हनि ते अल्लाह जूं आयतूं पढ़ंदो, पाक बनाईंदो, किताब ऐं हिकमत सेखारींदो। माण्हू गुमराही में हा, अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मोकिले जहान खे गुमराही खां बचाए छॾियो। अदा अवां कुरान करीम जे आयत ते गौर कयो तो अल्लाह ताला फरमाए थो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह मोमिनन ते थोरो कयो आहे। अवां खां मां पुछां, छा अल्लाह तबारक व तआला रब्बुल मुस्लिमीन आ या रब्बुल मुमिनीन आ या रब्बुल आलमीन आ? ॾाढे चओ। मूंखे एहसास आहे त तव्हांखे तमामु घणो इंतज़ारु करायो वियो आहे। 11:30 जलसे जे शुरू थियण जो टाइम न आहे। हिन महिल अध खां घणी तकीर थी वञणु खपे हा, पर ख़ैर त आहे। पर जंहिं महिल ओबासी था ॾियो त काकड़ो हिते थो ॾिसां पियो मां। पर हाणे मुंहिंजे रूबरू ओबासी दर्जो होशियार थी वियो, ॿुधो ऐं पंहिंजी निंड फिटायो। हिन ॻोठ में 20-25 साल खां पोइ यादि कयो अथनि। सो मां बि चवां थो त ॾज त ॾींहुं करे छॾियां तव्हांजो। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे भला थोरो ई थोरो ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। डिॼी वियो त ॾींहं में अलाए कहिड़ो टाइम पियो आहे। मां ॾींहं जी ॻाल्हि कई आहे, सभई घड़ियूं था ॾिसनि पिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे लाइ इरशाद फरमायो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई तारीफ़ूं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे लाइ। ओ रब्बुल आलमीन जेको सभिनी जहान वारनि जो पालींदड़ आहे। उलमा फरमाइनि था त आलमीन छाखे चइबो आहे? आलमीन आहे छा? जो अल्लाह ताला पंहिंजो नालो थो खणे त मां रब्बुल आलमीन, सभिनी आलमीन जो रब आहियां। उहे आलमीन आहे छा? दोस्तो अज़ीज़ो, उलमा इकराम इन जी माना लिखी आहे, तफ़सीरन माना लिखी आहे, हक़ीक़त आई आहे। आलमीन चइबो आहे मा सिवल्लाह खे। अलाए मां छा चई वियुसि। आलमीन माना मा सिवल्लाह, अल्लाह खां सवा जो कुझु बि आहे सभु आलमीन में शुमार आहे। बस अल्लाह जेको आहे सो आलमीन में न आहे। अल्लाह जे ज़ात खां सिवा जो कुझु बि आहे उहो सभु आलमीन आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, अल्हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन। आलमीन जी माना त समझी वए त आलमीन चइबो आहे मा सिवल्लाह खे। अल्लाह खां सवा जो कुझु बि आहे सो आलमीन में आहे। पर रब छा खे चइजे इहो बि तोखे ॿुधायां।
रब छाके चइबो आहे? रब उनखे चइबो आहे जेको दर्जे बदर्जे तव्हांजी असांजी सॼे जहान जी पालना करे। मुंहिंजा अदा मां जे पेट में ॿार जी पैदाश थींदी आहे, अल्लाह ताला जो क़ुरान फरमाईंदो आहे त गंदे पाणीअ मां रत जो दिग ठहंदो आहे, रत जे दिग मां आहिस्ता आहिस्ता कुझु अरसे खां पोइ गोश्त ठहंदो आहे, उन गोश्त खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हॾा पैदा कंदो आहे, उन हॾनि खे वरी रब करीम जी ज़ात बाबरकात गोश्त सां ढकींदो आहे। कुझु अरसे खां बाद में मुक़रर टाइम ते अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन गोश्त जे लोथड़े में वरी साह विझंदो आहे। उन साह विझण खां बाद में अम्मा जे पेट में न को दरिया, न को दरवाज़ो आहे, न को रोशनदान आहे, न को हवा जो गुज़र आहे। पंहिंजे कुदरत सां रब करीम जी ज़ात बाबरकात बचड़े खे पालींदो भी आहे त रिज़्क़ रोज़ी भी अता फरमाईंदो आहे। इहा सुभान अल्लाह कम जी नाहे, ॾाढे चओ, ॾाढे ॾाढे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात उन बचड़े के अम्मा जे पेट में 10 महीना रखंदो आ। 10 महीना ताईं उनखे कीअं रोदी ॾींदो आ, कीअं पालींदो आ, छा खाराईंदो आ। पर यादि रखो सारी मखलूक जेका बि साहदार चुरंदड़ पुरंदड़ शइ आ उन जो रिज़्क़ रोज़ी अल्लाह पाक जी ज़ात वात जे ज़रिए कंदो आ। पर अम्मा जे पेट में ॿार जो वात बंदि हूंदो आ। रब्बुल आलमीन ॿार खे नाड़े जे ज़रिए खुराक ॾींदो आ। वक्त मुक़रर ते ॿार अम्मा जे पेट खां ईंदो आहे। न मदरसे में वियो, न मस्जिद में वियो, न कॉलेज में वियो, न स्कूल में वियो, न कंहिं कचहरीअ में वियो, न कंहिं उनखे सेखारियो, न तालीम, न ट्रेनिंग। वाह रब तुंहिंजी कुदरत तां कुर्बान वञा। अम्मा साण जमल ॼावल ॿार खे पंहिंजे सीने सां लगाए बुबो वात में ॾींदी आ। ओ नंढड़ो ॿार जेको 10 महीना अम्मा जे झोलीअ में हुयो उनखे न उस्ताद सेखारियो, न मौलवीअ सेखारियो, न मुफ्तीअ सेखारियो, न कॉलेज सेखारियो, न को छा। अम्मा जे बुबे में वात वजण सां चुस करणु शुरू करे ॾींदो आ। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ मुस्लमान मूंखे ॿुधाए त केरु आहे जेको ॿार खे सेखारे थो त अम्मा जे खीर मां हीअं चुस कढे, अम्मा जे बुबे में हीअं चुस कढे, अम्मा जे सीने मां हीअं खीर छिके कढ। ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहो नंढड़े ॿार खे अकुल कान ॾिनो। मां थो चवां अमेरिका, अफ्रीका, यूरोप, जापान, जर्मनी जा स्कॉलर गॾु थियनि नंढड़े ॿार खे सेखारे कोन सघंदा। पर जेको ॼमण सां सिखे थो उनखे सेखारण वारो मुंहिंजो वहदहू ला शरीक रब्बुल आलमीन आ। केरु थो सेखारे? चो अल्लाह सेखारे थो न सही। हाय हाय, अवां भाॻिया आहियो। मेह विया में, बकरी विया में, ढगी विया में, फर जेको पाण बि झले न सघे पर कॾहिं बि माउ जे मुंहं में चक कोन हणंदो। फलाणी तारीख़ हलो, तयारी कयो। फ़क़ीरनि सॼे मुल्क में पढ़ो घुमायो, अदा हेॾे निहारियो। पढ़े घुमाइण महिल ईअं चयो हूं छा त जलबाणी अचनि, ॾाहिरी न अचनि। ॾाढे ॻाल्हायो। कीरिया अचनि, शर न अचनि, ईअं चयो हुयऊं। हजामनि खे दावत आहे पर मुआ छोरा न अचनि, चयो। बाबा फलाणनि खे दावत आहे पर खोसा न अचनि, ईअं हुयो छा? आम दावत हुई। छा दावत हुई? ओ मुझे महबूब जा परवानो, ओ नबी जा गुलामो, ऐ अल्लाह जा बानो, हबीब करीम सां इश्क ऐं मोहब्बत करण वारो जलसो थी रहियो आहे। तव्हां सभिनी मोमिननि मुस्लमान भाउरनि खे दावत आहे, अचो अचो अचो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहे कोन चयूं त फलाणा अचो फलाणा न अचो, दावत आम आहे। पर पंहिंजे मां चऊं लॻा असांजी जमायत जो न आहे। छा चयूं? असांजी पार्टीअ जो न आहे, माना कोन हलंदासीं। अल्लाह ताला जे बाननि त चओ अल्लाह जा बानो, नबी जा परवानो, मुस्लमानो सभिनी खे दावत आहे। तव्हांजी माना तुंहिंजी पार्टी इहा आहे ई कान। न अल्लाह जो बानो आहे, न नबीअ जो परवानो आहे, न मुस्तफ़ा जो उम्मती आहे।
दावत आम पर तो चयो त असांजे पार्टी खे दावत न आहे, असांजी पार्टी जो जलसो न आहे। ओ अदानी पार्टिन त मुल्क जो खानो ख़राब कयो आहे, इन फ़िरक़ेबाज़ी त मुल्क खे तबाही बर्बाद कयो आहे। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी रहमत लिल आलमीन खे मोकिलियो। रब ईअं कोन चयो त बरोचन जो रसूल आहे, अल्लाह ताला ईअं कोन चयो त समाट जो रसूल आहे, रब ईअं बि कोन चयो त रुगो सैयदन जो रसूल आहे, रब ईअं बि कोन फरमायो त रुगो अरबन जो रसूल आहे, अल्लाह ताला ईअं बि कोन फरमायो त अजमिन जो आहे, फलाणन जो ना है, बल्कि अल्लाह ताला फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। मुझे मिठे रब्बुल आलमीन जल जलालहू व मनवारो इरशाद फरमायो बरकत वारी आज़ात अल्लाह पाक जी जे नाज़िल कयो फुरक़ान खे यानी कुरान मजीद खे पंहिंजे ख़ास बाने हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ते इन्हीअ जे लाइ नाज़िल फरमायई लियकून लिल आलमीन नज़ीरा। जह जह जो मां रब्बुल आलमीन रब आया मोहम्मद करीम उन्हनि जो नबी थी आयो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। लियकून लिल आलमीन नज़ीरा, त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहान वारनि जे लाइ आलमीन वारनि जे लाइ बशीर ऐं नज़ीर ऐं रसूल बणिजी अचे। मालूम थियो त मुंहिंजो महबूब त आहे सॼे जहान जे लाइ। चओ ॾाढो चओ, सॼे जहान वारनि लाइ, सभिनि लाइ न, पर थोरो मोमिननि ते, थोरो जहान ते न। छो मिसाल पे ॾिनुमि त फ़क़ीरनि चयो बाबा ग़ुलाम जे ॻोठ में जलसो आहे, दावत आम आहे। चओ दावत, ॾाढे जो दावत, पर आम न आया, आया उहे जिन खे ख़ुदा घुरियो। दावत आम पर आया केरु? ख़ुदा घुरियो जिन जो नसीब हो, जिन जो मुक़द्दर हो उहे आया। हाणे भला जेके आया हिन जलसे मां फ़ाइदो बि उहे ई वठंदा या ॿिया वठंदा? ॻाल्हायो अदा। जे फ़क़ीराणो लंगर मिलंदो त बि उन्हनि खे जेके आया, पाणी जो थधो गिलास मिलंदो त बि उन्हनि खे जेके आया, क़ुरान करीम कननि ते पहुचंदो उन्हनि खे जेके आया। अब हाओ न सही, भला जेको ईंदो ई न, ॿुधंदो ई न, उनखे लंगर बि कोन मिलंदो, थधो पाणी बि कोन मिलंदो, क़ुरान बि कोन ॿुधंदो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन अल्लाह पाक जे क़ुरान जी महफ़िल मां फ़ाइदो कंहिंखे पियो? चओ जेके आया। ॾाढे चओ जेके उनखे फ़ाइदो पियो। अल्लाह ताला बि ॻाल्हि उहा फरमाए थो त मुंहिंजो महबूब आहे त तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा, आहे त सॼे जहान वारनि जे लाइ, ऐं जंहिं मोकिलियो आहे उहो बि रब्बुल आलमीन आहे, पर थोरो सिर्फ़ ईमान वारनि ते आहे। इन्हीअ जे करे जो इन दिलबर मां फ़ाइदो सिर्फ़ ईमान वारा वठंदा, बेईमान कोन वठंदा। या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली अल मुर्तज़ा। हाणे मूंखे ॿुधा त आहे त दावत आम, पर आया उहे जिन खे ख़ुदा घुरियो, जिन जो नसीब हो, ऐं जलसे मां फ़ाइदो उन्हनि खे पवंदो जेके आया। ईअं न सही त हाणे मुंहिंजा अदा अल्लाह से बि इहा ॻाल्हि कई आहे त आया त रब्बुल आलमीन, मुंहिंजो महबूब लियकून लिल आलमीन नज़ीरा आहे, पर थोरो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन सिर्फ़ मोमिननि ते इन जे करे आहे जो मुंहिंजे महबूब मां फैज़ ऐं फ़ाइदो सिर्फ़ मोमिन वठंदा, बेईमान वठंदा ई कोन के। चओ चओ बेईमान कोन, तंहिंजी कोन वठंदा त पोइ थोरो हुन ते आहे कोन को, थोरो उन्हनि ते जेके फैज़ वठनि न। मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला क़ुरान मां ऐं हदीस पाक मां वाज़ह करे ॿुधाईंदुसि त मोमिन छा खे चइजे। अॼुकल्ह मोमिन ते बि झेड़ो पियो लॻे, सभु को थो चए त मोमिन मां आहियां, पर हाणे पाण कंहिंजे झेड़े सां ॿधल कोन आहियूं। पाण क़ुरान मजीद खां पुछंदासीं, महबूब जे हदीस खां पुछंदासीं त मोमिन छा खे चइबो आहे। इहो अॻिते मां तव्हांखे ॿुधायां थो
इंशाअल्लाह तबारक व तआला। पर हाणे मां तरतीब वार तहां जे आॾो ॻाल्हि तफ़सील सां कंदो हलां। हेॾे तवजो करे हलो। थधड़ी थधड़ी हवा पई लॻे, रहमत वारी रात आ, ख़ुदा पाक जी महिरबानी आ। अवां यकीन कयो, अवां जे मथनि खां वठी करे अल्लाह जे आसमान ताईं मलाइकनि जूं फ़ौजूं बीठियूं आहिनि। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, मिशकात शरीफ जी हदीस पाक आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं जाइ ते ज़िक्र जी महफ़िल हूंदी आहे उते अल्लाह पाक जा मलाइक गॾु थींदा आहिनि, हिक ॿिए जे मथां बीहंदा बीहंदा वेंदा आहिनि। वेहंदड़नि माण्हुनि जे मथनि खां वठी करे 500 साल जो पंधु आहे आसमान, एसी ते ख़ुदा जा मलाइक गॾु थी वेंदा आहिनि। किरोड़नि जे तादाद में मलाइक तव्हां जे मथां आहिनि। पोइ जिते अदा हिकिड़ो मलाइक अचे त रहमत जाथे किरोड़े त रहमत वसंदी आहे न। हिकिड़े पासे मलाइकनि जी रहमत, ॿिए पासे थधड़ी हीर, निंड त ज़ोरी खयो थी वञे, पर क़ुरान ॿुधो, निंड फिटायो, मदनी जो शान ॿुधो, पंहिंजो ईमान ताज़ो बनायो। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम। अवां खे ताना लॻंदा आहिनि, कहिड़ा? सोची वर्दी ॾिजो, तकड़ न कजो। ताना लॻंदा अथव, बा तव्हांजा मौलवी क़ुरान कोन्हनि पढ़ंदा, बैत पढ़ंदा आहिनि, सुर कंदा आहिनि, किस्सा कहाणियूं खणंदा आहिनि। ओ गुलाम जे ॻोठ जा मुस्लमान जो कन खोले बि तोखे रुॻो क़ुरान थो ॿुधायां। ऐं इहा बि ॻाल्हि तोखे ॿुधायां, हू चवंदा असांजा मौलवी रुॻो क़ुरान पढ़ंदा आहिनि। इहा बि तोखे खोले थो ॿुधायां त जेको घणो क़ुरान पढ़े, घणो बेहद क़ुरान घणो पढ़े, क़ुरान चओ रहमत आ, चओ क़ुरान। पर मां पंहिंजे ग़ैबदान नबीअ तां क़ुर्बान वञा। 1400 साल अॻे ग़ैबदान नबी ॿुधायो वियो आहे त हिकिड़ी बेईमाननि जी जमात दुनिया में ईंदी, जेके पाण खे सॾाईंदा आलिम, ईमान खां बिल्कुलु ख़ारिज हूंदा। या रसूल अल्लाह, निशानी कहिड़ी अथनि? पाण फरमाइनि था क़ुरान घणो पढ़ंदा। छा कंदा? ॾाढे जो छा कंदा? मां जेका बि ॻाल्हि कंदुसि न, मुंहिंजी तव्हां वरी टेप कयो, लिखो, उन हर हिक ॻाल्हि जो ज़िम्मेदार जवाबदार मां आहियां। हवाले खां सवा ॻाल्हि कयां जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। बाक़ी तव्हां खामखा पराए रोब में न अचो, सोचण जी ॻाल्हि सोचो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अवां चवंदो त घणो क़ुरान त मोमिन पढ़ंदा, घणो क़ुरान त मोमिन जी निशानी हुजणु खपे, क़ुरान रहमत आहे, घणो पढ़े त घणी रहमत थिए। हा वाकई मोमिन बि घणो क़ुरान पढ़ंदा आहिनि, पर इहो ज़रूरी कोन्हे त जेको बि क़ुरान पढ़े सो मोमिन आहे। ईअं न आहे। मोमिन बि पढ़ंदा आहिनि, चओ मोमिन बि, ॾाढे चओ मोमिन बि, पर इहो ज़रूरी कोन्हे त जेको बि पढ़े सो हक़ ते। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाईंदो आहे, युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे त इहो क़ुरान पढ़ी घणा हिदायत वारा थींदा, घणा माण्हू वरी इहो क़ुरान पढ़ी गुमराह थींदा। वमा युदिल्लु बिही इल्लल फासिकीन। अल्लाह हिदायत कोन कंदो आहे, हिदायत उन्हनि खे कंदो आहे जेके अल्लाह पाक तक़वा जी दौलत ॾिनी आहे। पर जेकॾहिं को फासिक फाजिर हूंदो, उनखे क़ुरान कोन फ़ाइदो ॾींदो, बल्कि इहो क़ुरान हुनखे गुमराह कंदो आहे। हुनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़ैबदान नबी फरमायो आहे, आख़िर ज़माने में हिकिड़ी क़ौम पैदा थींदी, यक़रऊनल क़ुरआन। बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराक़ी। अहिड़ी क़ौम ईंदी जेके क़ुरान त तमामु घणो पढ़ंदा, पर क़ुरान निड़ीअ खां हेठि बेईमाननि खे लहंदो ई कोन। या रसूल अल्लाह, उन्हनि जूं कोई ॿियूं निशानियूं बि आहिनि? पाण फरमाइनि था आहिनि। अदा जे चओ त हदीस पढ़ी ॿुधायांव। ॾाढे ॻाल्हायो, ॿुधायां न। न कहते हमिलो आहे, न कंहिंसां मुखालफ़त आहे, न कंहिंजी दुश्मनी आहे। अल्लाह जे हबीब जी हदीस थो ॿुधायां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उन्हनि जूं निमाज़ूं तव्हां जे निमाज़नि खां डिघियूं हूंदियूं।
उन्हनि जूं इबादतूं तव्हांजे इबादतुनि खां डिघियूं हूंदियूं। हुननि जे इबादतुनि नमाज़ुनि खे ॾिसी तव्हां शर्मिंदा थींदो त यार असां त कुझु कोन्हो, हे त ॾिसो। अल्लाह ताला जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबन पुछो, या रसूल अल्लाह ॿियूं हुननि जूं निशानियूं पार पता कहिड़ा? पाण फरमाइनि था क़ुरान तमामु घणो पढ़ंदा। सही भला ॿी निशानी कहिड़ी? हबीबन फरमायो तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा जो न को अबे ॿुधियूं न को ॾाॾे ॿुधियूं। समझो था अलाए जाग अथव अलाए निंड अथव? न को अबे ॿुधियूं न को ॾाॾे ॿुधियूं न को पड़ॾाॾे। तव्हांजा ख़ानदान मुस्लमान, पीढ़ियूं मुस्लमान, अबो मुस्लमान, ॾाॾो मुस्लमान, पड़ॾाॾो मुस्लमान, ॾाॾे जे ॾाॾे जो पड़ॾाॾो मुस्लमान, 7 पीढ़ियूं मुस्लमान। पर महबूब मोहम्मद मुस्तफ़ा फरमाइनि था उहा बेईमान क़ौम ईंदी तव्हांजे यारो अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी जेके तव्हांजे अबनि ॾाॾनि 7 पीढ़ियुनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं। या रसूल अल्लाह ॿी निशानी कहिड़ी? नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात मां बरकात फरमाए थो सीमाहुम तहलीक। हुननि जी निशानी इहा बि हूंदी जो मथो ज़रूर कूड़ाईंदा। चओ सुभान अल्लाह। छा कंदा? मथो ज़रूर कूड़ाईंदा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मां बरकात फरमाइनि था क़ुरान घणो पढ़ंदा, नमाज़ूं घणियूं पढ़ंदा, मस्जिदूं घणियूं आबाद कंदा, ज़ाहिरी तरह सां तव्हांजे इबादतुनि खां घणियूं इबादतूं कंदा। एतिरा आबिद हूंदा जो तव्हां हुननि जे इबादत खे ॾिसी लॼी शर्मिंदा पे थींदो। पर बावजूद इन जे नबी पाक फरमाइनि था यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया। वाह आमना जालाल, वाह गैब दान नबी, तो ता कुर्बान वञा। अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए थो इन नमाज़ुनि जे हूंदे, रोज़नि जे हूंदे, ॾाढनि मुबारकनि जे हूंदे, हज ज़कातुनि जे हूंदे, घणे क़ुरान पढ़ण जे हूंदे, यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया। दीन मां इए निकिरी वेंदा, इए बेईमान हूंदा जीअं तीर कमान मां निकिरी वेंदो आ। ईमान जो ज़र्रो भी कोन हूंदुनि इयाकुम व इयाहुम। ख़बरदार मां मोहम्मद मुस्तफ़ा मनो थो कयां त न को तव्हां इन्हनि ॾे वञिजो न को इन्हनि बेईमाननि खे पाण वटि अचणु ॾिजो। जागो था? न को हाशो थो हणा न को नालो थो खणा। हदीस पढ़ी थम, लफ़्ज़ी तर्जुमो कयो थम, पाण वञी सोचो। भला हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे थोरी वज़ाहत कयां। रसूलुल्लाह फरमायो त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा जेके तव्हांजे अबनि ॾाॾनि मुस्लमाननि बि कोन कई ॿुधियूं हूंदियूं। इन जी थोरी वज़ाहत ज़रूरी आहे। सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। अब हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। मेरे कलमे जो कसम थव, अॼु खां 50 साल अॻु में अवां ॿुधो हो त उर्स हराम आहे। अॼु खां 30-35 साल अॻु में अवां ॿुधो हो त जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ न आहे। अवां अॼु खां 20-25-30 साल 50 साल अॻे कंहिं बि मस्जिद शरीफ़ मां या मोहम्मद या रसूल अल्लाह ड्राहण जी ॻाल्हि ॿुधी हुई? ख़ुदा पाक जो कसम आहे, सिंध में अञा बि मस्जिदूं ठहियूं पियूं आहिनि जेके न को अब्दुर्रहीम ठारायूं, न को मौलवी अल्लाह वराए ठारायूं, न को मुजादा अली शेर फ़कीर ठारायूं। ख़ुदा जो कसम आहे उन मस्जिदनि खे ठाराइण वारा कामिल अकमल वली परे छो थो हली, हल गजी हल दरगाह शरीफ ते हज़रत रोज़े धणी जा मुरीद सॾाइण वारा। ख़ुदा पाक जो कसम आहे हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह, हिन पीर साईं जे ॾाॾे जो वालिद आहे जंहिंखे 100 साल खां बि घणो अरसो गुज़री वियो आहे। मस्जिद ठही पई आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे उन बुज़ुर्ग जे हथनि जो अॼु बि लिखियो पियो आहे, सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह।
सभई जो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हेॾे ॾेहारियो चवंदा त रोज़ धणी ते कलमो असां त कोन भरियो आहे। कंहिं ते कलमो भरियो थी चओ मदीने वारे साईं ते। कंहिं ते कलमो भरियो थी? अॼुकल्ह मदीने वारे मुल्क में हुकूमत बि वहाबिन जी आहे, हुकूमत बि नजदिन जी आहे, हुकूमत बि सऊदिन जी आहे। पर ख़ुदा जो कसम आहे अॼु बि हलो ओट मोट जो भाड़ो माते जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सची आहे त किरायो मोटाए ॾिजां, न त किरायो तोखे आयो। मुझे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरका जे रोज़े पाक ते जिथे सलाम पढ़बो आहे उन्हीं जे साम्हूं लिखियो पियो आहे या अल्लाह या मुहम्मद। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे आदा मालूम थो त मुसलमाननि जी निशानी हुई या अल्लाह या मुहम्मद कंहिंजी निशानी ही? मुसलमान जी निशानी। मुसलमान अल्लाह के भी सॾींदा हुआ त पंहिंजे महबूब नबी के भी सॾींदा हुआ। ऐं इन खे अॼु ताईं कंहिं बि शिरक कोन चयो आहे, कंहिं बि शिरक न चयो आहे। चओ शिरक। अल्लाह शाहिद आहे हिन गुज़िरियल रमज़ान शरीफ़ में मदीने शरीफ़ जे मस्जिद में रमज़ान शरीफ़ जी 19 तारीख़ हुई। मौलवी जज़ाइरी अॼु बि जहिड़ो आहे सऊदन जो मौलवी आहे, टे पहरी जे नमाज खां पोइ दर्स ॾींदो आहे। हिकिड़े माण्हू उनखे चिठी में दर्स लिखियो त अन्नास युनादून रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन बईदिन हल यजूज हाजा अम ला। जागो था लन अथव मौलवी साहब खां मस्जिद नबवी में, रसूलुल्लाह जे मस्जिद नबवी में, ऐं पुछूं बि कंहिंखां नजदी वहाबीअ खां त मौलवी साहब असांखे ख़बर ॾे, मसइलो ॿुधाए। माण्हुनि जी आदत आहे त परे परे खां, के हिंदुस्तान खां, के अफ्रीका खां, के चाइना खां, के सिंध खां, के जर्मनी ऐं जापान खां नबी करीम खे सॾींदा आहिनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। इहो परे खां नबी खे सॾणु जाइज़ आहे या न? तूं मस्जिद नबवी जो ख़तीब आहे, तूं ॿुधाए। हुन जेको जवाब ॾिनो सो ॿुधजां। उन जवाब ॾिनो आहे हाज़ा जाइज़ुन, ही जाइज़ आहे। छो? लिअन्ना नक़ूल फी सलात अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु व नक़ूल मिन क़रीबिन व मिन बईद। चवे तो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवण जाइज़ आहे। इन जे करे जो मुसलमान पूरी रूह ज़मीन ते पखड़िया पिया हल ऐं हर हिकु मुसलमान नमाज में चवंदो आहे सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। पोइ इन जी माना बि इहा ई आहे त या नबी तो ते सलाम हुजे। पोइ जेकॾहिं परे खां नमाज में या नबी चवण जाइज़ आहे त अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह परे खां चवण बि जाइज़ आहे। अल्लाहु अकबर। हक़ चारिया खुदा जो कसम आहे। इहे दलील जेके इहे दलील न इहे ॾींदे ॾींदे असां जूं ॾाढियूं अछियूं थी वियूं आहिनि। पर हे मुला न मञनि था, पर हिननि जा बाबा, हिननि जा ॾाॾा जन ते मुंहिंजा दोस्त कुॾनि था पिया त सऊदी सऊदी सऊदी। अड़े उहे सऊदी वारा मौलवी बि चवनि था त परे खां मुस्तफ़ा खे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह करे सॾणु जाइज़ आहे। दलील कहिड़ो था ॾियनि? उहो ई दलील था ॾियनि जेको सुन्नी था ॾियनि। कहिड़ो दलील था ॾियनि? त नमाज़ में जो चवंदो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी। मां ग़ुलाम जे ॻोठ वारनि मुस्लमान खे चवां थो, मुस्लमान खे कंहिंखे थो चवां बाबा? मुस्लमान खे चवां थो नमाज़ पढ़ंदा हो, नमाज़ में तहियात में अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवंदा हो या न? पोइ कॾहिं पंहिंजे मौलवी खां माना था करायो त अस्सलामु अलैका अय्युहन नबी जी माना चाहे मता अब्दुर रहीम जी माना ते एतबार न अचे। पंहिंजे मुल्हनि खे चओ त माना था कयो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। इन जी माना है त या नबी तो ते सलाम। चओ चओ या नबी, ॾाढे चओ या नबी। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह शिरक आहे। पोइ शिरक नमाज में जाइज़ छो कयो थी?
अदा जे शिरक आहे त नमाज़ में भी शिरक हुजणो खपे न। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त मीठा मीठा हड़पूं हड़पूं कड़वा कड़वा थू थू, इहो कहिड़ी शरीयत धारी थी जो नमाज़ में पाण चवी पियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह, उते या नबी करे सॾु कंदो आहीं, ऐं ॿाहिरि जेकॾहिं को चवे त बाबा शिरक करे छॾी अस्सलातु सलाम अलैका या रसूल अल्लाह, न चओ। मुंहिंजा अदा सच ॿुधा, 50 साल अॻे कंहिं पोड़े इहा ॻाल्हि ॿुधी हुई? जनाज़े खां पोइ दुआ जी कंहिं मनव कई हुई? उर्स खां कंहिं मनव कई हुई? हज़रत गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह खे ईसाले सवाब जे लाइ पूरी दुनिया जा मुसलमान सवाब पहुचाइण जे लाइ ख़त्मे ॾियण जे लाइ यारी कंदा आहिनि। इन यारी खां कंहिं मनव कई हुई? माना मुंहिंजो महबूब सचो आहे न। चओ चओ मुंहिंजो महबूब। त हे निभागा तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा जेके तव्हांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॿुधियूं हूंदियूं। आहे या न आहे? अबा सभु मुसलमान जॾहिं भी आज़ान ॿुधंदा हा, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, पूरी दुनिया जा मुसलमान पंहिंजे नहन खे चुमी ॾेई पंहिंजे अखियुनि ते रखी चवंदा हा, कुर्रत ऐनैय बिस्मिक या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब तुंहिंजे नाले सां असां जूं अखियूं ठरनि। कहीं मनव न कई? चओ सुभान अल्लाह। मौलवी खे चओ तो तूं परे छो थो वञी? अब्दुर्रहीम जे लाइ छो थो तूं चवीं? असांजे मौलवियुनि जे लाइ छो थो चवीं? फतवा आलमगीरी खोल, उन्हीं में आज़ान जे बाब में ॾिसो, शामी मशहूर किताब आ, फतवा जो किताब आ, ओ हनफी सराइण वारा अल्लामा इब्न आबदीन रहमतुल्लाह ताला अलैह दुर्रुल मुख्तार जे मथां हाशो लगायो आहे, रिद्दुल मुख्तार। उन रिद्दुल मुख्तार जो मशहूर नालो आहे शामी। उन शामीअ में बाबुल आज़ान में उन बुज़ुर्ग भी लिखियो आहे जेको फतवा जो किताब आ। उन बुज़ुर्ग लिखियो आहे त नबी करीम फरमाईंदा आहिनि त मन समिअ इस्मी फिल आज़ान फक़ब्बल ज़ुफ़र इब्हामैहि व मना मसह अला ऐनैहि लम यउम अबदन व कुंत लहू शफीअन व काइदन यौमल क़ियामह। जेको भी मुसलमान मोमिन मां मुहम्मद करीम जो नालो आज़ान में ॿुधे ऐं पंहिंजे नहन खे चुमी ॾे ऐं चुमण खां पोइ पंहिंजे अखियुनि जे मथां घुमाए, मुस्तफ़ा फरमाइनि था इहो अंधो कॾहिं को न थींदो, क़यामत में मां मुहम्मद शफ़ाअत फरमाईंदोसांस। या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली अल मुर्तज़ा, या दस्तगी रहमतुल्लाह अलैह। अदा अॻियां वधीक दीनदार हा या अॼुकल्ह जा? चओ चओ। कुरान खां पुछूं, अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। रब्बुल आलमीन जल जलालहु व मनवालहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो त जेको बि मुंहिंजे प्यारे रसूल करीम जे दीन ते शक करे, वाट खुलण खां पोइ हिदायत जे ज़ाहिर थी वञण खां पोइ बि शक करे, वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, मोमिननि जी वाट छॾे ऐं ॿी वाट वठंदो, अल्लाह ताला फरमाए तो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। मोमिनन जे वाट खे छॾण वारो कॾहिं भी राह रास्त ते कोन ईंदो। रब तोते मां फेराए गेराए दोज़ख में फिटो कंदो सांस। जेकॾहिं तोखे वाट ते हलणो आहे त मोमिनन जे वाट ते हलजां। कंहिंजी वाट? ॾाढे जो कंहिंजी वाट? सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़लूबि अलैहिम वलद्दालिन।
दालीना। अलहम्द में भी रब्बुल आलमीन खे अर्ज़ कंदो आ सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, मुंहिंजा मौला मूंखे उन्हनि जी वाट ते हलाए जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आ, गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, गुमराहनि राह खां भुलियलनि ऐं जंहिंते तुंहिंजो ग़ज़ब आ उन्हनि जी वाट ते न हलाइजां, असांखे उन्हनि जी वाट ते हलाइजां जन बान्हनि ते तूं राज़ी आ। कंहिं ते राज़ी आ? पुछऊं क़ुरान खां। अब आप पुछऊं क़ुरान खां। सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब दी। अञा ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदा क़ुरान खां पुछो न त कंहिं ते ख़ुदा राज़ी आहे। अवां घुरंदा हो त मौला उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिं ते तूं राज़ी आहे। छा चवंदा हो मौला? चओ चओ सबक़ यादि कयो। मौला उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिंजे मथां तो नेमत कई आहे, जंहिंजे मथां तो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, रस्तो उन्हनि जो ॾेखार जन ते तुंहिंजी नेमत आहे। इहे चवंदा हो न बा? भई केर हन भला? ॿुधो, अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो अनअमता अलैहिम जो तफसीर ही आ अनअमल्लाहु अलैहिम, जन जे मथा अल्लाह नेमत कई आ उहे चार जमातूं हन। या अल्लाह कहिड़ियूं जमातूं हन? अल्लाह ताला फरमाए तो पहिरी जमात आ मिनन नबिय्यीन, नबियन जी जमात। ॿी जमात आ वसिद्दीक़ीन, सिद्दीक़न जी जमात। टी जमात आ वशुहदा, शहीदन जी जमात। ऐं चौथी जमात आ वालिहीन, अल्लाह जे वलियन जी जमात। ये चारई जमातूं हक़ ते चो, चारई जमातूं। ऐं जीअं अल्लाह तरतीब ॿुधाई आहे तीअं इन्हनि जो शान आहे। जीअं तरतीब आहे तीअं शान आहे। चओ जीअं तरतीब आहे, ॾाढे चओ जीअं तरतीब आहे। मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन, इहा तरतीब अल्लाह ॿुधाई आहे, कंहिं मुल्ला मौलवी मवाली कान ॿुधाई आहे, रब्बुल आलमीन ॿुधाई आहे। रब फरमाए थो पहिरों दर्जो नबियन जो, ॿियो दर्जो सिद्दीक़न जो, टियों दर्जो शहीदन जो, चौथो दर्जो वलियन जो। मालूम थियो त सॼे जहान में शान वारा नबी। चओ सुभान अल्लाह। सॼे जहान में शान वारा। उन खां पोइ हेठि हलो ॿिए नंबर ते ॿिए दर्जे वारा, वरी दर्जे में शान वारा सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह। ऐं सिद्दीक़नि जो सरदार आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वाह सिद्दीक़ तुंहिंजी सदाकत तां क़ुर्बान वञा। अहिड़ो सिद्दीक़ को माण्हू न घर वेठे दाल जो बोड़ खाई ओगराई ॾेई अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाए, हुनखे चइबो तुंहिंजी क़िस्मत फिटी आहे, पई फिटंदई हो मुस्तफ़ा सां सुतो पियो आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जे ज़ात बाबरकात सिद्दीक़नि जो सरदार अबू बकर सिद्दीक़ जो शान क़ुरान में बयान फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बिलाल ख़रीद करण खां पोइ अल्लाह जे राह में उनखे आज़ाद कयईं। चओ सुभान अल्लाह। जब अबू बकर सिद्दीक़ बिलाल आज़ाद कयो त माण्हू चिमे गोयूं पिया कनि। छा पिया चवनि त पक बिलाल जो अबू बकर ते को थोरो हूंदो, ओ अबू बकर थोरो लाथो तस तॾहिं हुनखे ख़रीद कयो अथई। मिड़ई हो थोरो लाथई अबू बकर ते बिलाल जो थोरो हो, हाणे बिलाल खे ख़रीद करे आज़ाद कराए अबू बकर थोरो लाथो आहे। अदा जेकॾहिं न मां कंहिं बि हिकिड़े माण्हूअ खे फी सबीलिल्लाह 100 रुपयो ॾियां त माण्हू चवंदा बा मौली साहब 100 रुपयो, मौलवी वरी 100 जे ख़ैरात में मिड़ई को हूंदो त थोरो को कंहिं ते मिड़ई उहो थोरो लाथो अथई, नालो ख़ैरात जो। सम्झो था अलाए न? त हुननि बि ईअं चयो त अबू बकर जो बिलाल खे आज़ाद कयो आहे त बिलाल जो को थोरो हूंदुसि तॾहिं आज़ाद कयो अथईसि, न त अबू बकर हेॾो ख़र्च करे छो बिलाल खे आज़ाद करे। अल्लाह क़ुरान जी आयत नाज़िल कई। चो सुभान अल्लाह।
अल्लाह ताला फरमाए तो वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युअती मालहू यतज़क्का वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ़ यर्दा। अल्लाह ताला फरमाए थो जेको हज़रत अबू बकर माल ख़र्च कयो आहे, माल ख़र्च करे बिलाल खे आज़ाद कयो आहे, आज़ाद कयो अथई तव्हां था चओ त को थोरो अथसि न वसयुजन्नबुहल अतक़ा, इहो वॾो परहेज़गार आहे। अबू बकर जहिड़ो ॿियो परहेज़गार कोन्हे को। अन क़रीब अहिड़ो वक़्तु ईंदो जो जहान ॾिसंदो हुयो क़यामत जे ॾिहाड़े दोज़ख खां परे हूंदो। दोज़ख खां कहिड़ो आहे? अल्लज़ी युती मालहू यतज़क्का, अल्लाह जे ज़ात जे रज़ा जे लाइ माल थो ॾे त पाण खे पाक करे। वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा, अबू बकर जे मथां कहीअ जो थोरो कोन्हे इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला। हिन जेकॾहिं बिलाल आज़ाद कयो आहे त रब्बुल आलमीन जे रज़ा ख़ातिर आज़ाद कयो। वलसौफ़ यर्दा, अन क़रीब क़यामत ईंदी जहान ॾिसंदो उन अबू बकर खे अल्लाह अहिड़ो राज़ी कंदो, अहिड़ो राज़ी कंदो जो अबू बकर चवंदो मौला मां हाणे राज़ी थी वियो आहियां। चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। मालूम थियो क़ुरान पाक जे आयतुनि मथां त अतक़ा अबू बकर आहे ऐं अतक़ा अकरम आहे, अकरम अफ़ज़ल हूंदो आहे। मालूम थियो त नबियनि खां बाद में चओ नबियनि खां, ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां नबियनि खां, पूरी महबूब जे उम्मत में क़यामत ताईं काइनात जे अंदरि नबियनि खां बाद अफ़ज़लात अबू बकर सिद्दीक़ आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। पहिरों दर्जो कंहिंजो चओ रसूलनि जो, चओ पहिरों दर्जो कंहिंजो नबीअनि जो, ॿियो दर्जो कंहिंजो सिद्दीक़नि जो, टियों दर्जो कंहिंजो चओ शहीदनि जो, ऐं चौथों दर्जो कंहिंजो चओ वलीअनि जो। इहो आहे अहले सुन्नत जो अक़ीदो। कंहिंजो अक़ीदो आहे? कंहिं मुताबिक़ आहे? चओ क़ुरान मुताबिक़ आहे। कंहिं मुताबिक़ आहे? क़ुरान जे मुताबिक़ आहे। मुंहिंजा दोस्त इन अक़ीदे खां न फिरजां। हेॾे होॾे थींदे त सुन्नत जमात जेको सही अक़ीदो आहे उन खां ख़ारिज थी वेंदे, ऐं ख़ारिज थी वेंदे त 73 फ़िरक़नि में शुमार थी वेंदे, ऐं पोइ जहन्नमी बणिजी वेंदे, हक़ वारी जमात खां निकिरी वेंदे। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जे अक़ीदे में असां पाण खे वज़ाहत करे तव्हांखे ॿुधायूं, असीं सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं त अहल बैत जा बि ग़ुलाम आहियूं। असां उन पलीत जमात में न आहियूं जेका चवंदी आहे त अली बि अहल बैत नाहे, हसन बि अहल बैत नाहे, हुसैन बि अहल बैत नाहे। ऐं उहे पलीत ऐलान कंदा आहिनि त लख रुपयो इनाम ॾींदासीं, को साबित करे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि असां हक़ ते आहियूं, अली बि अहल बैत नाहे, हसन हुसैन बि अहल बैत नाहे, फातिमत ज़हरा बि अहल बैत नाहे। लख रुपयो ॾींदासीं जेको साबित करे। खुदा जो कसम आहे इन पलीत बेईमान चवण वारे खे अहिड़ो अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो आहे। 2 साल थिया आहिनि, चयो हुयई 2 साल सुख जो ॾींहुं कोन्हे, 6 महीने जेल में आहे। चओ सुभान अल्लाह। पर हाणे त वरी अहिड़ो कुदरत जेल में विधो अथसि जो सेठार जा में 2 खून थिया आहिनि ताज़ा, 2 खूननि में चालान थी वियो आहे। इंशा अल्लाह ताला सम्झो त 2 साल त इहो जेल जे हवाले हूंदो, ज़मानत बि कान थींदसि। पोइ ख़ुदा खटाइसि क़िस्मत अॻिते भली जेलनि जे हवाले हुजे। और मुंहिंजा दोस्त जेको न अहल बैतनि जी दिलि आज़ाईंदो आहे, रब करीम फरमाईंदो आहे मूंखे ई मुंहिंजे महबूब खे ईज़ाए थो। असीं त चवंदा आहियूं जेको अहल बैत जो दुश्मन आहे तंहिं ते अल्लाह ऐं रसूल जी लानत आहे। मता चओ त को मवालनि वारी तव्हांखे लानत थो सेखारियां। न ॿुध क़ुरान। अल्लाह ताला इरशाद फरमाए थो अल्लज़ीना युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। अदा हेॾे निहारियो,
मां ॿिए जे लाइ नथो चवां मथां को नाराज़ थिए। मूंखे न को चवे त मुफ़्ती साहब ही तुंहिंजो पुटु नाहे, मुंहिंजे पुट जे लाइ मूंखे चवे त तुंहिंजो पुटु नाहे, मूंखे ॿुधाए त इन खां वधीक ॿी का गार थी सघे थी? ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए, वॾी गार आहे न साईं। कंहिंखे चइजे तुंहिंजो पुटु ई नाहे। रसूलुल्लाह चवे त हसन हुसैन मुंहिंजा बच्चा आहिनि। चओ सुभान अल्लाह। रसूलुल्लाह फरमाए त फातिमत ज़हरा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। रसूलुल्लाह फरमाइनि त अली मुंहिंजो भाउ आहे। ऐं रसूलुल्लाह चइनी ॼणनि खे फरमाए त अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ओ मुंहिंजा मौला मां तोखे शाहिद थो कयां त हे मां मुहम्मद जा अहल बैत थी। हाणे मूंखे ॿुधाए त इहा रसूलुल्लाह खे गार नाहे जो रसूलुल्लाह जन बच्चनि खे पंहिंजो बच्चो चवे, जन अहल बैतनि खे पंहिंजो अहल बैत चवे, ऐं हिकिड़ो बेईमान पलीत चवे त नबी जा अहल बैत न आहिनि। मूंखे ॿुधाए त रसूलुल्लाह जी दिलि ईज़ाइबी या न ईज़ाइबी? ऐं जेको रसूलुल्लाह जे दिलि खे ईज़ाए रब थो चए लानहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरत, इन पलीत ते हिन दुनिया में भी लानत आ त आखिरत में भी लानत हूंदी। उन पलीत ते त लानत आ, पर जेको पलीत जो पासो वठे तहते भी लानत आहे या नाहे? सुन्नी तोखे मुबारक हुजे जो तू रसूलुल्लाह जे अहल बैत खे मञींदो आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं तूं चवंदो आहे त रसूलुल्लाह जे बच्चनि खे मञींदो आहियां। हिकिड़ा था चवनि त हसन हुसैन फातिमा अहल बैत न आहिनि, नबी खे ईज़ाइनि था। ऐं ॿिया वरी चवनि था त ज़ैनब रसूलुल्लाह जी न्याणी न आहे, उम्म कलसूम नबीअ जी न्याणी न आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, फातिमत ज़हरा अकेली न्याणी आहे, बाक़ी टिनि न्याणियुनि जो इनकार पिया कनि। हालांकि उन्हनि जे पंहिंजनि किताबनि में लिखियो पियो आहे त मुहम्मद करीम जूं 4 न्याणियूं हुयूं। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो घणियूं न्याणियूं हुयूं, ज़ोर सां चओ घणियूं? 4। इन्हनि जो किताब आहे उसूल काफ़ी। खुद जे मौलविन अॼु खां 600 साल अॻु में, अॼो के मोमिन खे त ख़बर ई कान्हे का, हिन खे रुगो ख़बर आहे झंडे जी ऐं डंडे ऐं कूंडे जी, ॿी ख़बर ई कान्हे का। मुंहिंजा दोस्त पंहिंजे आलमनि जा किताब पढ़े, उसूल काफ़ी खोलियो, उन में ख़ुदि लिखियो पियो आहे त मुहम्मद करीम खे 4 न्याणियूं हुयूं। अड़े उसूल काफ़ी बि का शइ कान्हे, अल्लाह जो क़ुरान थो चवे त मुहम्मद करीम खे 1 खां घणियूं न्याणियूं हुयूं। चओ क़ुरान सचो आहे। ॾाढे जो क़ुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे, या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहन नबिय्यु, ओ ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा। सुभान अल्लाह। अल्लाह से छा थो चवे? ओ ग़ैब जे, ॾाढे चओ ग़ैब जे। मुल्ला थो चवे साईं नबी खे ग़ैब आहे। मां खां छो थो पुछी? क़ुरान खां पुछ। क़ुरान चवेसी तो ग़ैब ॼाणंदड़। क़ुरान लक़ब बि रखियो अथसि ग़ैब दान। क़ुरान लक़ब कहिड़ो रखियो अथसि?